अदागर जो भी मोबाइल चोरी थी वियो है तो उनके हिमल ही ब्लॉक कयो बंद कयो। इन पहिरियां जो तव्हांजे मोबाइल जो चोरी थियल मोबाइल जो केरु ग़लति इस्तेमाल करे हुनजे गुनाह जी सदा वरी अव्हांखे मिले। पीटीए जी हिन सहूलियत का फ़ाइदो वठो। हिमल ही घर वेठे पखे हेठे वेही करे पंहिंजे मोबाइल के ब्लॉक कयो। तरीक़ो सफ़ा आसान अथव। अगर तव्हांखे वरी भी को मसलो अचे तव्हां कमेंट बॉक्स में पुछी सघो था। सुकून सां मोबाइल जी स्क्रीन ते तरीक़ो ॾिसो। सो त गूगल क्रोम में अची करे तव्हांखे लिखणो आहे पीटीए कंप्लेंट्स। लिखणो आहे तव्हां पीटीए कंप्लेंट्स। ठीक है, ने तव्हां लिखी करे सर्च कंदा तव्हांखे परे नंबर ते जेकी वेबसाइट अचे थी उन ते क्लिक करिणो आहे। ने तव्हां उन ते क्लिक कंदा तव्हांजे साम्हूं हीअ स्क्रीन ईंदी। तव्हांखे थोरो हेठि स्क्रॉल करिणो आहे। हलंदा हलो, थोरो हेठि हलंदा हलो। तव्हांखे कंप्लेंट सां गॾु जेको आहे सो कंप्लेंट रजिस्टर फॉर्म परे नंबर जेको ऑप्शन अचे थो इन ते क्लिक करिणो आहे। इन खां पोइ हेठि स्क्रॉल कंदा हलो ऐं हिते अव्हांखे जेको आहे सो पंहिंजो अकाउंट ठाहिणो आहे, क्रिएट एन अकाउंट। ठीकु आहे, अदा हिते अव्हांखे पंहिंजो पूरो नालो ॾियणो पवंदो जेको तव्हांजो CNIC ते आहे। सभिनी खां पहिरियां मथियों ऑप्शन आहे। ठीकु आहे, इन खां पोइ पंहिंजो CNIC नंबर जेको शिनाख्ती कार्ड नंबर आहे बग़ैर डैशिस जे। ठीकु आहे, जीअं लिखियलु ॾेखारे पवंदो तव्हांखे। सो उन खां पोइ जेको तव्हां मोबाइल नंबर जेको तव्हांजे CNIC ते आहे न निकितल, जेको तव्हांजे शिनाख्ती कार्ड ते नंबर निकितल आहे उहो नंबर तव्हांखे हिते ॾियणो आहे। उन खां पोइ ईमेल एड्रेस हिते लाज़मी ॾियणी आहे। ईमेल एड्रेस आहे अगरि तव्हां ॾींदा तव्हांजी मर्ज़ी, न ॾियो त बि तव्हांजी मर्ज़ी। इन खां पोइ पोस्टल एड्रेस अचे थी बाबा जिते तव्हां रहो था न उन जी तव्हां हिते एड्रेस जो यानी पतो जो। उन खां पोइ जेकी सिटी जंहिंसां तव्हां तालुक़ु रखो था उहा हिते जो पासवर्ड तव्हां हिते जेको आहे मज़बूत लॻायो। ठीकु आहे, पासवर्ड लॻाइण जो तरीक़ो ॾिसो। जीअं जेको आहे तव्हां हिन में ABC विझो, अंक बि विझो। उन खां पोइ हिते जेकी आहे का निशानी विझी छॾियो। ठीकु आहे, जीअं डॉलर जी निशानी आहे। ठीकु आहे, इन जी तव्हांखे वरी ABC जेको तव्हां पासवर्ड आहे लॻाइणु चाहियो लॻायो। इन खां पोइ जेको आहे डॉलर जी निशानी आहे को ॿियो हितां ॾेई छॾियो। मतिलबु पासवर्ड लॻाइण खां पोइ जेको आहे तव्हांखे हिते OTP लाइ न तव्हां ॿ ऑप्शन ईंदा। तव्हां जेको आहे मोबाइल नंबर ते घुराइणु चाहियो था या ईमेल ते तव्हां हिक ते जेको आहे क्लिक करे, जीअं मां OTP जीमेल ते घुराइणु चाहियां थो उन ते क्लिक करे मां जेको आहे हिते जेको नीरो कलर में तव्हां बटन ॾेखारियो थो उन ते क्लिक कंदा तव्हांजी ईमेल ते हिकु कोड ईंदो जेको तव्हांखे हिते लॻाइणो आहे। हिन ते क्लिक कयो जनरेट OTP ते। ठीकु आहे, इन ते जॾहिं तव्हां क्लिक कंदा तव्हांजी ईमेल ते हिकिड़ो OTP ईंदो। बसि हाणे जेको तव्हांखे साइन अप वारो ऑप्शन ॾेखारिजे थो इन ते क्लिक कयो। ठीकु आहे, इन ते क्लिक करण खां पोइ तव्हांजो जेको आहे प्रोफाइल ठही वियो आहे, इन ते अकाउंट ठही वियो आहे। हाणे छा करिणो आहे, बसि हाणे तव्हांखे साइन इन जेको इंस्टेंट आहे न इन ते क्लिक कयो। ठीक है, इन ते क्लिक करण खां पोइ हिते CNIC नंबर लिखी करे जेको तव्हां पासवर्ड उते लॻायो आहे उनखे यादि रखणु लाज़मी आहे। कंहिं अगरि तव्हांखे यादि नथो रहे कापीअ ते या बुक ते लिखी छॾियो त सुभाणे तव्हांखे जेको आहे मुश्किल न अचे। सो उन खां पोइ अगरि तव्हांजे साम्हूं हीअ स्क्रीन जी तव्हांखे मथां जेके कुंड ते 3 लाइनियूं ॾेखारिजनि थो इन ते क्लिक करे रजिस्टर कंप्लेंट जेको ॿियो ऑप्शन ॾेखारिजे थो इन ते क्लिक कयो। सो उन खां पोइ तव्हांजे साम्हूं हीअ स्क्रीन जी थोरो हेठि हलिया वञूं। ठीकु आहे, हिते जेको तव्हांजो क्रॉस जो ऑप्शन ॾेखारिजे थो हिते काट कयो, इन ते क्लिक कयो। उन खां पोइ तव्हां हिते क्लिक कंदा तव्हांजे साम्हूं हीअ स्क्रीन अची वेंदी। ठीकु आहे, हीअ स्क्रीन अची वेंदी। तव्हांखे जेको आहे सो हिते 3 नंबर ते जेको ऑप्शन ॾेखारिजे थो स्टोलन मोबाइल हैंडसेट /IMEI रिलेटेड कंप्लेंट। ठीकु आहे, इन ते क्लिक करे पोइ जेको आहे असां हेठि हलिया वञूं। वरी जेको आहे हिते कार्टून निशान अचे थो इन ते क्लिक कयो। कंप्लेन नेम असां पहिरियां फॉर्म फिल करे आया आहियूं त अब्दुल क़दीर आहे। CNIC नंबर असां हिते लिखी छॾियोसीं, ईमेल एड्रेस लिखी छॾीसीं। ठीकु आहे, हाणे अचे थो मेन शइ त बाबा इंसिडेंट सिटी, मतिलबु जिथे तव्हांजा हादसो पेश आयो, जिथे मोबाइल गुम थी आहे या चोरी थी आहे उहा शहर कहिड़ो आहे। इन ते क्लिक करे जेको असां पंहिंजो शहर ॾेई सघो था। सो जी हाणे मुंहिंजी चोरी थी आहे जेको कराची शहर आहे कोरंगीअ में, त उते मां कोरंगी लिखंदुसि। उन खां पोइ हेठि हलिया हलियो इंसिडेंट लोकेशन एरिया। अगरि हिते नथो अचे, ठीकु आहे, हिते नथो अचे तव्हां हिते लिखी सघो था त बाबा मुंहिंजो कराची कोरंगी में थियो आहे। ठीकु आहे बाबा, हिन खां पोइ करंट एड्रेस जेकी हाणे तव्हांजी एड्रेस आहे उहा हिते लिखो। जेकी बि तव्हांजी एड्रेस आहे मां मिसाल तौरु तव्हांखे सम्झण लाइ लिखी छॾी आहे। उन खां पोइ तव्हां जेको वालिद साहिबु आहे उनजो हिते नालो लिखो। उन खां पोइ जेको तव्हां हादसो पेश आयो आहे न उन मुख़्तसर लफ़्ज़नि में लिखो। ठीकु आहे, हिन दॿे ते। सो हिते छा लिखणो आहे मां तव्हांखे कॉमेंट्स बॉक्स में तव्हांखे लिखी छॾींदुसि। तव्हां सिर्फ़ु कॉपी करे हिते वञी पेस्ट करे छॾियो। ठीकु आहे बाबा, हिते बसि अंग्रेज़ी या ॿ लफ़्ज़ जेके लिखणा आहिनि उहे मां तव्हांखे कॉमेंट्स बॉक्स में लिखी छॾींदुसि। ठीकु आहे, तव्हां सिर्फ़ु हिते कॉपी करे हिते वञी लिखी छॾियो बसि। उन खां पोइ जेको तव्हांजो मोबाइल जो IMEI नंबर आहे जेको तव्हांजे दॿे ते लिखियलु हूंदो न, तव्हांखे ॾिसी करे हिते लिखणो आहे। कंहिं मोबाइल में 4 सिम 4 MI हूंदा आहिनि, कंहिंजा 2 IMEI हूंदा आहिनि। बहरहाल तव्हांखे जेको आहे हिते हिकु IMEI नंबर ॾियणु लाज़मी आहे। ठीकु आहे, जिथे स्टार्ट थियल आहे न उहा शइ तव्हांखे माना ॾियणु लाज़मी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ चोरी थियण वक़्तु जेके मोबाइल जे अंदरि नंबर विधल हुया उहे तव्हां हिते ॾेई सघो था। हिते हिकु नंबर ॾेई सघो था, हिते ॿियो, पर हिते हिकु नंबर ॾियणु लाज़मी आहे। ठीकु आहे, हूअं जेको आहे 4 ॾेई सघो था नंबर, पर तव्हां हिते हिकु लाज़मी ॾींदा। उन खां पोइ मोबाइल जी ब्रांड कड़ी हुई त बाबा जीअं मुंहिंजो रियलमी आहे, जीअं मुंहिंजी रियलमी आहे सो हिते मां रियलमी लिखंदुसि। उन खां पोइ मॉडल कहिड़ो आहे मोबाइल जो उहो बि तव्हांखे दॿे ते मिली वेंदो। मोबाइल जो त मॉडल कहिड़ो आहे, उन खां पोइ कलर कहिड़ो आहे मोबाइल जो। ठीकु आहे, सो हिते कलर माना रंग कहिड़ो आहे ऐं वजह कड़ी आहे ब्लॉक कराइण जी। तव्हां मोबाइल जो ब्लॉक कराए त वजह कड़ी आहे त हुन ते क्लिक करे सिलेक्ट रीज़न ते स्टोलन माना असांजी चोरी थी वई आहे। ठीकु आहे,
सो जेको तव्हांजो मसइलो आयो आहे हुते लिखी सघो था। हीअ इंसिडेंट डेट माना इहो वाक़ियो कॾहिं पेश आयो आहे, तारीख़ कहिड़ी हुई, सो तव्हां हिते क्लिक करे उहा तारीख़ ते लिखी सघो था। मां का बि तव्हांखे सम्झण लाइ तारीख़ ॾेई थो छॾियां। सेट ते क्लिक करे छॾियो। उन खां छा तव्हां पुलिस खे कंप्लेन कई आहे, इन्फॉर्म टू पुलिस इन्फॉर्म कयो आहे या न, असां था येस, अगरि कयो आहे त येस, अगरि न आहे कयो त नो। ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांखे जेको आहे सो OTP लाइ चवंदो, जेको तव्हां नंबर ॾिनो हूंदो न, सो उन ते OTP ईंदो। उन लाइ तव्हांखे जनरेट OTP ते क्लिक करिणो पवंदो। सो तव्हांजे उन नंबर ते OTP अची वेंदो। ठीकु आहे। जॾहिं OTP ईंदो तव्हांखे जेको आहे सो हिते ॾिसो ॿियो बात कोड अची वियो आहे। OTP लॻाइण खां पोइ जेको आहे सो तव्हांखे हेठि वञिणो पवंदो। हाणे बि जेको तव्हांखे रजिस्टर कंप्लेन जो ऑप्शन अचे थो, इन ते क्लिक करिणो आहे। बस दादा, हाणे मुंहिंजी जेकी कंप्लेन आहे रजिस्टर्ड थी चुकी आहे। 3 ॾींहंनि जे अंदरि, मैक्सिमम 3 ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजो मोबाइल फ़ोन खे बंदि कयो वेंदो, ब्लॉक कयो वेंदो। अगरि न कयो वेंदो त तव्हां जेको जीमेल या मोबाइल नंबर ॾिनो आहे उन ते अगरि उनखे वधीक जेको आहे सो डॉक्यूमेंट जी वेरिफिकेशन करणी हूंदी त असां राब्तो कंदा, न त 3 ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजो मोबाइल फ़ोन बंदि थी वेंदो। ठीकु आहे। सो हिन वीडियो खे पंहिंजे के मिट माइट दोस्त यारनि जे तव्हां हीअ एक्सीडेंट थी वियो आहे, मोबाइल फ़ोन गुम थियो आहे, उन सां शेयर कयो जीअं हुन जेको आहे हुनजो नुक़सानु न थिए ऐं जेको आहे कंहिं वधीक ख़तरे खां महफ़ूज़ रहनि। सो अॼु वीडियो में एतिरो ई। पंहिंजे ॿार खे दुआ में यादि रखंदा। वरी बि अगरि तव्हांखे को मसइलो अचे तव्हां कमेंट बॉक्स ते पुछी सघो था। अल्लाह हाफ़िज़।